من صلى علي فقد وجبت له شفاعتي يوم القيامة أو كما قال النبي صلى الله عليه وسلم. صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. درود شريف بلند आवाज में اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. अज़ीज़ो दोस्तों व प्यारा भाइयों, आज यादो कुरान शरीफ में एक आयत करीमा पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की एक हदीस शरीफ तिलावत कई आ। दुआ करो अल्लाह ताला मुझे सही सही बयान करने की तौफीक अता फरमाए। जोर जेका मोहम्मद ते वाजिबा त क़यामत ॾींहुं ॻोल्हे करे उनकी शफ़ाअत करे आ। जेको नबी साईं जे सलाह सॻोई पढ़ंदो, नबी साईं वाइदो कयो आहे त क़यामत ॾींहुं ॻोल्हे करे शफ़ाअत कंदोमांसि। बुखारी शरीफ जी हदीस आहे। साईं फरमाइनि था क़यामत जो ॾींहुं थींदो, सभु इंसान उते मौजूद हूंदा ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम भी उते मौजूद हूंदो। नबी साईं आदम अलैहिस्सलाम जे क़यामत जे ॾींहं जो क़द बयान फरमायो। साईं जन मिसाल ॾेई करे फरमाइनि था ज़मीन ते खजनि जा थुड़ पिया हुजनि, हिकिड़े थुड़ खे खणी उभो कजे त ॿियनि जे मुक़ाबले में केॾो वॾो ॾेखारिणो। क़यामत ॾींहुं आदम अलैहिस्सलाम जो क़द बि ॿियनि जे मुक़ाबले में एॾो वॾो हूंदो जीअं खजीअ जो थुड़ उभो हूंदो आहे। एॾो जो आदम अलैहिस्सलाम जो क़द हूंदो न, सभु इंसान ते पियो नज़र कंदो। साईं जन फरमाइनि था तॾहिं ख़बर पवंदी मुंहिंजे हिकिड़े उम्मतीअ जो हिसाब थींदो, जंहिंजा गुनाह घणा नेकियूं घटि। रब हुकुम कंदो मलाइकनि खे हिनखे जहन्नम ॾे वठी वञो। जॾहिं मुंहिंजे उम्मती खे मलाइक जहन्नम ॾे वठी हलंदा, आदम अलैहिस्सलाम ॾींहुं मुंहिंजे उम्मतीअ ते नज़र पवंदी त वॾे आवाज़ में मां मोहम्मद खे सॾु करे चवंदो या अहमद या अहमद। साईं जन फरमाइनि था मां जवाब में चवंदोमांसि लब्बैक या अबल बशर, लब्बैक या अबल बशर। ओ सभिनी सम्झा आदम अलैहिस्सलाम अॼु क़यामत ॾींहुं मां मोहम्मद खे सॾे थो, मां मोहम्मद हाज़िर बीठो आहियां। अॼु मूंखे क़यामत ॾींहुं छाजे लाइ सॾे थो? आदम अलैहिस्सलाम चवंदो अल्लाह जन जी ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी उम्मती खे मलाइक जहन्नम ॾे वठी वञनि था। हाणे वारो कर, जल्दी कर, इन्हनि खे पहुच, इन जी शफ़ाअत कर, इनखे जहन्नम खां वापसि मोटा। साईं जन फरमाइनि था आदम अलैहिस्सलाम जॾहिं मां मोहम्मद खे ईअं चवंदो न, मां मोहम्मद पंहिंजे गोॾ खे मज़बूत करे ॿधंदुमि जीअं न संदरो ॿधबो आहे। संदरो ॿधी करे मलाइकनि जे कढ हली पवंदुमि। जॾहिं वेझो वेंदो मान सॾु करे चवंदो मान अक़बिलू अक़बिलू, हिते बीहो बीहो। मलाइक जवाब में चवंदा असां अल्लाह जी उहा मख़लूक आहियूं, यफ़अलून मा युमरून, ईअं कंदाऊं जीअं अल्लाह साईं अमर करे। हाणे रब खे अर्ज़ु कर, उहो अमर कंदो पोइ बीहंदासीं। नबी साईं फरमाइनि था मां अठ खणी रब खे अर्ज़ु कंदो मुंहिंजो अल्लाह तो मां मोहम्मद सां वाइदो कयो आहे त क़यामत ॾींहुं ॾुख न ॾींदोमांइ।
हाणे मुझे उम्मती जन्म दे वने माके दुख पहुंचो थी अल्लाह इनके हुक्म कर इते बीहन मां पाजी उम्मती जी शफाअत कया रब फरमाए तो मुझे हबीब तुझी दुआ कबूल आ मलाक बीठान हाणे पाजी उम्मती जी केड़ी शफाअत कदी अर्ज कदम साईं जो बीहर हिसाब थे दोबारा हिसाब थे वरी जो हिसाब थींदो वरी भी गुनाह घणा नेकियूं घटि साईं जन फरमाइनि था पोइ मां पंहिंजे जेब मां पंहिंजे खीसे मां हिकिड़ी चिठी कढंदुमि नबी से चिठी जो अंदाज़ो बयानु कयो कल अनमिलते हथ जी विची आंगुर आहे न इन जो विचों टोडो आहे न एतिरी नंढी चिठी हूंदी मां नेकिन जे पासे जो रखंदोमांसि मलाक मथे कंदा त नेकिन वारो हिकिड़ो ॻोरो थी वेंदसि गुनाह वारो हल्को थी वेंदसि ओ उम्मती मां मोहम्मद का पुछा कंदो आज नबी ये तो केड़ी चिट्ठी रखी इन में वजन किए थियो साईं जन फरमाते या सलात सबोरिया रब क़यामत इन के एडो वजन दिनो आ पर तो उम्मती मां मोहम्मद ते पड़ी हुई न अज गोले करे तुजी शफाअत वकई तुजे ला जन्नत फैसलो भी करायो आ मन सल्लल्लाहु अलैहि फक़द वजबत लहु शफाअती यौमल क़यामा नबी से फरमाता जे को मुझे उम्मती मां मोहम्मद ते सलात पढ़ो क़यामत जी गोले करे शफाअत कंदो मास आए सलात गोरी पढ़ो तबो मां कर सकता अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद मां अमा जानो हिकड़ी कुरान पाक जी आयत तिलावत कई आ जंहिंमें अल्लाह साईं ईमान वारनि सां हिकड़ी अजीब ॻाल्हि ॻाल्हाई आ पुछो अल्लाह साईं जे कुरान खां साईं तो कहिड़ी ॻाल्हि ईमान वारनि सां ॻाल्हाई उन जा ते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन अल्लाह बज़ोर सा सुभान अल्लाह अना भी दिल सा सुभान अल्लाह अल्लाह जे कुरान बुझण जे ला जो सभई खाली न मोड़दा से हाथ खड़ो करे जो इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़दास अल्लाह फरमायो माला ईमान वारन ते वडो थोरो कयो अवा ईमान वारन ते थोरा कजान जोर सां लगाला मेहरबानी कह दिया ए घुमदाऊं कह जी मेहरबानी आ सब कुछ कह जे वस में आ कुछ मां तौहीद ते बर्द कया शो त आवाज मेहरबानी सां ये जमात जमीयत उलमा इस्लाम भलावन बुजुर्गन सालन नेकनी जमात तौहीद वाली जमात पर दरमियान में इहा बगाल कया हक वाली जमात हक वाली जमात कड़ी जमात हो असा जे इलाके में हज़रत सैयद खलीफा अहमद दीन रहमतुल्लाह अलैह और तो भलारो बुजुर्ग इंसान थी गुजरियो आ सुबह जे वक्त मस्जिद में एक जमाती चवण लगो साईं भई अकेला बैठा हूं ये सब कुरान देर कहे तो अज माके कादिर जे राण वाली गाल बुधाए खलीफे साहब तस्वीर वाली गाल कही बुधाए राण वाली गाल साईं बुधायो फरमाई रात जेका गुजरी वही न इन रात में माके नबी से जी ज़ियारत थी हुई ऐ मां नबी से का मुशरा कई से केतरी सारी जमात हन इन में हक वाली जमात कड़ी आ नबी से माने ज़बान पाक मां लफ्ज़ फरमाया जे जमात में हमादुल्लाह हाले जी वारो या हक वाली जमात आ मेरी भला नेक जी जमात तौहीद जी मां को तौहीद कर क्या ता का पुछा क्या तो सब कुछ कहे वस में आ जोर सां था ॻाल्हायो हशे कहे हथ में आ हशे ते कुदरत कह दिया ता चवंदो त मोली साहब वहाबिया तरिया तौहीद जी ॻाल्हि कई ये सब ॻाल्हियूं अल्लाह कुरान पाक में भी समझायूं कह जाते लफ्ज़ बयान कंदे फरमाई तबारकल्लज़ी बियदिहिल मलक व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर
तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह एक गाल का पुछा क्या अब रिज़्क़ ॾियण वारो केरु आहे? अक़ुल वारनि खे रिज़्क़ केरु ॾींदो आहे? भला बेअक़लनि खे रिज़्क़ केरु ॾींदो आहे? अब जॾहिं रुॻो बेअक़ल खे अलाह रिज़्क़ ॾींदो आहे न, अक़ुल वारा सियाणा बि हैरान रहिजी वेंदा अथव। मां हिकिड़े किताब में किस्सो पढ़ियो, अक़ुल वारो सियाणो बीठो हो रस्ते ते, ॾिसे त उठनि जी क़तार अचे थी, हिकु उठ कॾहिं बि हूंदियूं न पुछण में नाकेली बदिलां वयो ॻणींदो त 100 उठ थी विया। आख़िर में मालिक बचे पियो, बांह कोटण को पुछे पियो, हे उठ कंहिंजा? चए मुंहिंजा। चए कंहिं ॾिना थी? चए अलाह से ॾिना आहिनि। चए भला खयूं छा थो वञे? चए हिकु पासे ॾिसे थो बबोरियूं कणिक जूं आहिनि। चए ॿिए पासे ॾियो? चए इहे बबोरियूं आहिनि वारीअ जूं। ईअं छो कई? चए बबोरियूं कणिक जूं हिकु पासे ते रखियूंमांनि, ॿार हिकु पासे ते थिए पियो, तॾहिं बबोरियूं भरे ॿिए पासे रखियूंमांनि वारीअ जूं, त जीअं ॿार हिकु करो थिए। सियाणे पिसड़े जी भर करे चंबो जो न इहो अकुल न आहे त बबोरियूं कणिक जूं त हिकु हेॾो रखिया कि होॾो रखिया, हिन बबियूं वारी जूं भरे ॿीणो ॿार खे जेतिरो जो अकुल आहे। चए भला जे तोखे एतिरो अकुल आहे त ॿुधाए तो वटि हिकु उठ बि आहे? चए मां वटि कोन्हे को, जेको तवारे तो मूंखे अलाह हलाईंदो पोइ बि अलाह सी 100 उठ ॾिनो आहे न। सियाणो लॻो वाह मालिक केॾो बेअक़ल आहे, पोइ बि 100 उठणो अथसि, सभु कुझु कंहिंजे वस में आहे। हाणे मां पंहिंजे मौज़ू ते मोटी अचां। अल्लाह फरमाए तो ईमान वारनि ते थोरो कयमि, ईमान वारनि सां महिरबानी कयमि जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबी करिनो, उन्हनि खे उनजो उम्मती बणायो आहे। अल्लाह जी महिरबानी अथव, नबी साईं मिलियो आहे रहमत वारो। चओ पंहिंजे जे लाइ रहमत आहे, हथ खड़ो करे चओ परामल आहे रहमत आहे। हाणे मां परामल रहमत जो बयानु कयां, थोरो ख़्याल सां ॿुधिजो। नबी साईं जी दरबार में हिकु यहूदियुनि जो नंढड़ो ॿारु, सग़ीर ॿारु रोज़ ईंदो हो, अची नबी साईं जो दीदार कंदो हो। हीअं जो नबी साईं जे पाक चेहरे में मोह हुजे न, वरी मोह परे न करे, पियो साईं जो दीदार कंदो हो। पर जे साईं जन पंहिंजो मुंहुं मुबारक कॾहिं हेॾे कनि या होॾे कनि न, हे वरी डुकी वञी गिलास पाणी जो भरे नबी साईं जे आॾो अची पेश कंदो हो, चवंदो हो त मतां साईं जन ॿिए कंहिंखां पाणी घुरनि, इहा ख़िदमत बि मां कयां। ऐं जे साईं जन उथण जी कोशिशि कनि न, हे वरी डुकी वञी साईं जी जुती मुबारक सिधी करे रखंदो हो। हाणे रोज़ अचे इहे 3 ड्यूटियूं करे, हिकु नबी साईं जो दीदार करे, ॿियो नबी साईं खे पाणी भरे करे ॾे, ॿियो नबी साईं जी जुती मुबारक सिधी करे। 4 ॾींहं गुज़रिया, नबी साईं जे दरबार में न आयो। साईं जन साहिबनि खे फरमायो वञो मालूम त करे अचो, रोज़ अचण वारो 4 ॾींहं थिया न आयो आहे। साहिबनि मालूम कयो साईं ॾाढो बीमार पियो आहे, एतिरे ताईं जो उथी बि नथो सघे। साईं जन साहिबनि खे फरमाइनि था हाणे सभु मां मुहम्मद सां गॾिजी हलो त हुनजे घर हली मां मुहम्मद रहमत जी दुआ घुरंदुसि। अॻ में नबी साईं कद सहाबा किराम वञी यहूदी जो दरवाज़ो खड़काइनि था। अंदरां आवाज़ आयो मन दक़ल बाब, दरवाज़े खे खड़काइण वारा केरु आहियो? साईं जन फरमात हिकु मां मुहम्मद करीम आहियां ऐं मुंहिंजा सहाबी आहिनि। साईं कीअं अचणु थियो आहे? साईं जन फरमात नंढड़ो ॿारु सग़ीर ॿारु बीमार ॿुधो अथसि मां मुहम्मद आयो आहियां, उन लाइ रहमत जी दुआ घुरंदुसि। दरवाज़ो खुलियो, साईं जन नज़र कई उहो नंढड़ो ॿारु खट ते बीमार पियो आहे। घर में ॿी खट पई हुई, उन ते उनजो पीउ यहूदी वेठो तौरेत खे पढ़े पियो। जीअं न त असां क़ुर मां सूरत यासीन पढ़ंदा आहियूं, हे वेठो तौरेत पढ़े पियो। साईं जन उन नंढड़े जे मथां अची सॾु करे फरमाइनि था या ग़ुलाम, ओ नंढड़ा ॿार सग़ीर ॿार मां मुहम्मद आयो आहियां, कुझु मां सां त ॻाल्हाए। नबी साईं जो ईअं फरमायो त नंढड़े अखियूं पटियूं, नबी साईं खे ॾिसी वरी अखियुनि खे बंदि करे छॾियईं। साईं जन सम्झी विया त आख़िरी पसान में आहे, बचण जहिड़ो न आहे।
मुझे सुनी सी जखिन मुबारक खां विड़क मुबारक वही आया रहमत जा हथ खई चवंदो मुंहिंजा अल्लाह मां मोहम्मद रोआ बिठो अल्लाह मां मोहम्मद दुआ घुरां थो अल्लाह त यहूदिन जो नंढड़ो ॿार सगीर ॿार पर मां मोहम्मद खे ॾाढो प्यारो थी जो रोज़ अची मां मोहम्मद जो दीदार करे रोज़ अची मां मोहम्मद खे पाणी भरे करे ॾे रोज़ मां मोहम्मद जी जुती मुबारक सिधी करे अल्लाह त यहूदिन जो नंढड़ो ॿार सगीर ॿार पर मां मोहम्मद खे ॾाढो प्यारो थी अल्लाह मां मोहम्मद रोआं बिठो दुआ बि घुरां थो अल्लाह हिन नंढड़े खे मां मोहम्मद जे आॾो कलमे जी दौलत नसीब फरमा अल्लाह नंढड़े खे मां मोहम्मद जे आॾो कलमे जी दौलत नसीब फरमा साईं जन दुआ घुरी वरी उनखे पीउ यहूदी खां पुछा था कनि उहो यहूदी ॾे त ख़बर तौरेत पढ़े थो वेठो ॿुधाईंदी तौरेत में मां मोहम्मद जी तारीफ़ लिखियल आहे कि कोन्हे का यहूदी खे नबी सिंधे कार्ड हूंदी हुई कार्ड में चवल घोसी न तौरेत में तुंहिंजी तारीफ़ लिखियल ई कोन्हे का ईअं चए थो नंढड़ो ॿार बीमार ॿार खटंदो थी पंहिंजे पीउ खे चवंदो आहे मां ख़बरदार ख़ुदा जो कसम आहे तूं कूड़ ॻाल्हाईंदो पियो आहे मां पाण तौरेत खे पढ़ियो आहे त हर पने ते नबी सिंधी तारीफ़ लिखियल आहे अबाए तूं कूड़ ॻाल्हाईंदो मां पाण तौरेत पढ़ी आहे हर पने ते नबी सिंधी तारीफ़ लिखियल आहे हाणे नंढड़े जोड़ी गवाही ॾिनी न साईं फरमाता भला मां मोहम्मद जे आॾो कलमो त पढ़ हुन कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी करे बस की दम परवासी फौत थी वियो जीअं जो नालो फौत थियो त अबो यहूदी थियो पुट खे खणी पियो साईं फरमाता छो पुट खे खणी चएसि मुंहिंजो पुटु आहे हिन खे तलब कराईंदो कफन बि ॾींदो मां दफ़न कंदो मांसि साईं फरमाता ख़बरदार यहूदी अॻे यहूदी हो त तुंहिंजो हो हाणे कलमो पढ़े थी हाणे तुंहिंजो नाहे मां मोहम्मद करीम जो आहे मां मोहम्मद पंहिंजे हथ सां खे तलब कराईंदो कफन बि ॾींदो मां दफ़न बि कंदो मांसि पर ॿी ॻाल्हि ॿुध क़यामत इन खे मां मोहम्मद हथनि सां वठी पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदो मांसि तॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो साईं जो अखलाक मुबारक भी सुनो चो मुझे साईं जो अखलाक मुबारक आदत मुबारक बनी सवाद कबीले वाला अम्मा आशा वट आया चो लगा अम्मा आशा असा के नबी साईं जो खुलक त बुधाओ अम्मा आशा फरमायो कुरान न पढ़ियो तो खुलक हो कुरान मुझे नबी साईं जो सेयो खुलक सारो कुरान आहे उनमें नंढड़ा ॿार हुया बनी सवाद जा अम्मा आशा के अदर न लगा अम्मा आशा के को नबी साईं जे खुलक अजीम आदत मुबारक रहमत बरकत वाली का कार बुधाए त असां जी दिल खुश थींदी अम्मा आशा फरमाए थी नंढड़ो हाणे तव्हां जे करे ॻाल्हि ॿुधायांव थी सुबुह जो वक़्तु थींदो हो मां नबी साईं जे मानी मोकिलींदी हुअमि ऐं बीबी हफ्सा भी मानी मोकिलींदी हुई बीबी हफ्सा हज़रत उमर साईं जी न्याणी आहे नबी साईं जी घरवारी आहे पोइ मोजी मानी अॻे वञे नबी साईं मोजी मानी खाईंदे जे हफ्सा जी मानी अॻे वञे त उहा मानी खाईंदे जेकी अॻ में वञे मानी खाइण ॿी मानी रहिजी वञे अम्मा सफ़र मां थी करी मां मानी पे पचाई मूंखे ॾाढी देरि थी वई मां सोचियो त जब साजी मानी अॻे पहुचंदी नबी साईं खाईंदा मुंहिंजी मानी रहिजी वेंदी पोइ मां अटकल कई पंहिंजे मानी खे चयो मानी ॻाल्हि ॿुध हफ्सा जी मानी खाई वेंदई हाणे तूं वञी करे रस्ते मूंखे थेड़ो ॾिजांइ मानी हुनजी किरी पवंदी त नबी साईं न खाईंदा तेसीं ताईं मुंहिंजी मानी पुॼी वेंदी हाणे मुंहिंजे मानी ईअं कयो जीअं जो निकिती हफ्सा जी मानी न खई मचे पई वञी थेड़ो जो ॾिनई त मानी वञी हेठि किरी पई हफ्सा जी मानी रोशो कयो रोए पई नबी साईं रोअण जो आवाज़ ॿुधो साईं जन जल्दी में आया फरमाता कहिड़ी ॻाल्हि आहे हफ्सा जी मानी दान लॻी सोड़ा मां मानी खई आहियां पई आशा जी मानी आहे
केरे दीते साया तू फैसलो कर मां की कया मानी करी पे साया फरमा का मां मोहम्मद रहमत वाला इन जानी रानी ये थेड़ो दिलो आ मां मोहम्मद जी के माफ कयो कावड़ में तक कुछ फरमाना पर फरमाई मां माफी दिनी हसा जी मानी चो लगी सही हिनला त माफी जलान के वा मुझे ला को फैसला कयो साया फरमा का मां मोहम्मद रहमत वाला तुझे लायो फैसला वा हे तुझा था जे के हा पुराना हाने मां मोहम्मद तो के नवा था वठी धोनिया तई कुराचे तो बाबा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ज़ात रोका एक जंग थी ॾींहं जो जंग हली शाम ते अल्लाह फतह करे ॾिनी साईं जन मोटावा जे वक्त सफ़र कयो सुबुह दी रस्ते में हिकिड़े में पहुता कचड़ी मजद थी कचड़ी मजद जी हाणे ॾह क़ौमूं कचड़ी मजंदा नबी से फरमान था कल सॼो ॾींहुं जंग कयव राति सॼी राति सफ़र कयव हाणे हिते आराम कयो केलूलो कयो अरबी में केलूलो चइबो आहे कचड़ी मजद वारी निंड रखे केतिरा माण्हू सुबुह जी निंड कंदा आहिनि या सख़्त शरीयत में मना अथव हदीस जा लफ़्ज़ अथव असबहतो तमनउल रिज़्क़ सुबुह वारी निंड रिज़्क़ खे बंदि कंदी आहे न कंदा कयो सुबुह वारी निंड माण्हू केतिरा बीमार पड़ी पोइ वरी सुम्हंदा आहिनि न कंदा कयो निंड सख़्त मना अथव बाक़ी केलूलो कचड़ी मजद वारो इहा निंड शरीयत में आहे साईं जन साहब के फरमांदा था केलूलो कयो निंड कयो मां मोहम्मद भी आराम तो कया साईं जन कबर जे भाजे हेठा सुनी पिया तलवार वण में लड़काए करे सुनी पिया हेॾा हारस काफर मशहूर इलाके में चंड्रे में चंड्रो वरी उन जो पुट अञा निपट चढ़ो मशहूर मुसलमान खे ॻोल्हे पियो उन जे पुट जी नज़र पइजी वई त नबी सिंह आराम में आस्ते अची करे तलवार खई नबी सिंह के चवण लॻो आराम जाॻियो नबी सिंह जागी पिया हे तलवार सिधी करे चवण लॻो पैगंबर ॿुधा अॼु मां खां तोखे केरु बचाईंदो नबी सिंह टे दफ़ा इहे लफ़्ज़ फरमाया अल्लाह 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 नबी सिंह टे दफ़ा जो अल्लाह जो ज़िक्र कयो अल्लाह जो नालो कयो तॾहिं ख़बर पई त काफ़र खे ॾकणी वठी वई ॾकदे ॾकदे तलवारों के हथ खां किरी पई वरी ॾकलो ॾकदो वञी पुठी पोयां वञी करे पुठी भर वञी किरी पियो नबी सिंह जी करे तलवार खणी करे सिधी करे फरमान हाणे तूं ख़बर ॾे तोखे मूं खां केरु बचाईंदो त काफ़र चवण लॻो जे तुंहिंजे अल्लाह तोखे बचायो आहे उहो मूंखे बि बचाईंदो तॾहिं अल्लाह जी ॻाल्हि खे नबी सिंह फरमान मां तोखे माफ़ करे छॾियो नथो मां तोखे क़त्ल कयां वो चवण लॻो साईं माफ़ को कर मूंखे कलमो पढ़िया उते सुञो ई पियो हो उते जिते कलमो पढ़ी मुस्लमान थियो आहे नारे तकबीर शान मुस्तफा अज़मत मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर मां कुछ मुख्तलिफ मौज़ूअ ते दर्ज कया नबी साईं जी रिसालत ते दर्ज कयो पर ॿेड़ी अमल न कयो नेकी न कयो ईंदा वाइज़ में ॿुधी करे ईअं न कयो जो हिकिड़े कन खां ॿुधो वरी ॿिए खां कढी छॾियो अमल जी ज़रूरत अथव छो त मालिक साईं क़ुरान पाक में बयान कयो इंसान मां तोखे पैदा ई हिन लाइ कयो आहे साईं छाजे लाइ पैदा कयई क़ुरान में अल्लाह इंसान जे मक़सद जो इंसान जे पैदा थियण जो मक़सद बयान कयो लफ़्ज़ बयान कंदे फरमाई अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर अल्लाह जो दर शरीफ विचार अचो अल्लाह जे दरवाजे ते सॼो पंहिंजे बारक अल्लाह खे अबारक जो दर सॼो अथसि कॾहिं हे तरह तरह अज़ाब अथव कॾहिं किरोना वायरस जे सूरत में कॾहिं माकड़ जे सूरत में
कड़ी बारिश मींहं जे सूरत में याद रखो अचो अल्लाह जे दरबारे ते सॼो पंहिंजे मालिक अल्लाह ताला जे दौरे खिलाफत में कहत अची वियो नुकर थी वियो अन ख़त्म थी वियो हर तोवर साईं शाम जे मुल्क यमन जे मुल्क खां अन घुरायो उहो ख़त्म थी वियो साद हिकिड़ो तो बयान